अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 135 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। पोतियुनि जो अघु वधी 15,619 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,681 नवां केस आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि NCOC जो इजलास में SOPs ते अॼु खां अमल शुरू कराइण जो फ़ैसिलो। सख़्त SOPs सां गॾु वसी लॉकडाउन लॻाइण जो बि फ़ैसिलो। NCOC मूजिबि कारोबार ऐं बैनल सूबाई ट्रांसपोर्ट हफ़्ते में 2 ॾींहं बंदि रहंदी। लॉकडाउन कोरोना जे ख़तरे खे नज़र में रखंदे लॻाइबो। मुल्क में गैर ज़रूरी चुटपुट ते पाबंदी हूंदी। बाज़ारूं सेरी खां शाम 6 वॻे ताईं खुलंदियूं। सियासी ऐं समाजी समेत हर क़िस्म जी तक़रीबुनि ते पाबंदी हूंदी। इंडोर ऐं आउटडोर तक़रीबुनि ते बि पाबंदी हूंदी। सिनेमा घर ऐं मज़ारूं मुकमिल तौर बंदि रहंदियूं। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में सलीम मांडवीवाला ख़िलाफ़ किडनी बिल्स रेफरेंस ते ॿुधणी। सलीम मांडवीवाला, एजाज़ हारून ऐं ॿिया जवाबदार एहतसाब अदालत में पेश। जवाबदारनि पारां दरख़्वास्तूं दाख़िल थियण बाद फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत वधीक कार्रवाई 28 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। नेब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त ईंदड़ ॿुधड़ी ते जवाबु ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। देर सां पेश थियण ते वफ़ाक़ी एडिशनल घरू सेक्रेटरी खे छंड। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त गुम थियल माण्हुनि जा वारिस परेशान आहिनि। कहिड़े सूबे जी हुकूमत जवाबु नाहे ॾिनो। इफ़्तिख़ार शालवानी जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा मां जवाबु नाहे मिलियो। वज़ीर आज़म अॼु सरगोदा में घरनि जे मनसूबे जी शुरूआति कंदो। 50 लख घरनि जी अॾावत वारो वाइदो पूरो थी रहियो आहे। फवाद चौधरी जो चवणु आहे त मुल्क में तरक़ी जो सफ़र जारी रहंदो। बैंकूं घरनि जी अॾावत लाइ कर्ज़ ॾेई रहियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पारां शहरी ऐं अफ़्तारी जे वक़्तु लोडशेडिंग न करण जो ऐलान। नेपरा पारां मुल्क जा समूरा फीडर बहाल रखण जी हिदायत। मुलाज़िमनि खे 24 कलाक ड्यूटियुनि ते पाबंद रहण जो हुकुम। वापेदारनि जी शिकायतुनि खे फौरी हल करण जी हिदायत। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मज़हबी जमायत जा धरना ऐं एहतजाज 3 ॾींहं बि जारी। गुज़िरियल ॾींहुं पंजाब में मछलर माण्हुनि जो पुलिस ते डंडनि सां तशदुद। कराची जे कोरंगी 28 नंबर वारे इलाइक़े में फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं सिंध समेत दुनिया में मशहूर रागी मंज़ूर सखीरानी जी अॼु 62 सालगिरह मल्हाई थी वञे।